पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी एहतसाब ते यकीन रखे थी ऐं नवाज़ शरीफ के खिलाफ़ फैसले से जमहूरियत ऐं पार्लियामेंट के को भी खतरो न आहे। लाड़काणे में NICVD सेंटर के इफ्तिताह बाद इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध हुकूमत सेहत जूं सहूलतूं फराहम करण जे लाइ इनकलाबी कदम खणी रही आहे। चयो त आऊं पंजाब के वॾे वज़ीर समेत टिनी सूबन के वॾनि वज़ीरनि खे चैलेंज थो कयां त अहिड़ा इदारा पंहिंजनि सूबनि में ठाहे ॾेखारनि। The disqualification of Prime Minister Nawaz Sharif by the Supreme Court of Pakistan. The judgment by the Supreme Court requires adherence by us all. However, we must also strive to address the ailment and not the symptom. The Pakistan People's Party believes that accountability must be impartial and exhaustive and seeks to do so by introducing legislation for across-the-board accountability. हुन वधीक चयो त लाड़काणे जी अवाम पीपल्स पार्टी जे लाइ बेपनाह कुर्बानियूं ॾींदे असांखे भरपूर इज़त ॾिनी आहे, तंहिं करे खेनि बुनियादी सहूलतूं फराहम करणु असां ते फ़र्ज़ आहे। हुन चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1973 ईस्वीअ में चाणका मेडिकल कॉलेज जो बुनियादु रखियो, जंहिं वक़्तु अहिड़ियूं सहूलतूं सिर्फ़ु मुल्क जे वॾनि शहरनि में मौजूदु हुयूं। पीपल्स पार्टी जी हुकूमत शहीद भुट्टे जी मिशन खे अॻिते वधाईंदे इस्पतालनि में जदीद मशीनरी सां गॾु इलाज जूं बहितर सहूलतूं फराहम करे रही आहे। My grandfather, Shaheed Zulfikar Ali Bhutto, first began giving back to this land when he opened the Chandka Medical College and Hospital in 1973. At a time when such medical facilities existed only in large cities. हुन वधीक चयो त सिंध हुकूमत बहितर नतीजा ॾेई रही आहे ऐं उन ते एतमाद जे करे अहिड़े क़िस्म जा इदारा ठही रहिया आहिनि। हुन चयो त शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे हुकूमती दौर में लेडी हेल्थ वर्कर्स भर्ती करे सूबे जे घर घर ताईं सिहत जूं बुनियादी सहूलतूं। I'm happy to say that our hard work is showing great results. It was Shaheed Muhtarama Benazir Bhutto who saw the need for lady health workers. हुन वधीक चयो त NICVD बहितरीन इदारो आहे जेको बहितर तरीक़े सां कमु करे पियो, जेको लाड़काणे ज़िले जे माण्हुनि खे मुफ़्त इलाज जूं सहूलतूं फराहम कंदो, चरई त नई तामीर थींदड़ इमारत में कार्डियोलॉजी सर्जरी भी शुरू कई वेंदी। उन मौके ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॻाल्हाईंदे पिणु चयो त अरिड़हीं तरमीम खां बाद 2011 ईस्वी में NICVD विफ़ाक़ खां सूबनि हवाले थियो। हलंदड़ साल उन जी बजट 4 अरब मां वधाए 5.8 अरब रुपया बजट रखी वई आहे। 4 अरब रुपया असां हिन साल वधाइनि ऐं इहा ई वजह आहे जो असां चाहियूं था त सिंध जे हर कुंड कुर्ज में इहा फैसिलिटी न त हर माण्हू सिंध छा सॼे पाकिस्तान मां माण्हू ईंदा कराची NICVD में। हुन वधीक चयो त कराची खां बाद हलंदड़ साल लाड़काणे सखर ऐं टंडो मोहम्मद खान में भी अहिड़ा सेंटर क़ाइमु कया पिया वञनि, जॾहिं त ईंदड़ साल मीरपुर ख़ासि ऐं नवाब शाह में भी सेंटर क़ाइमु कया वेंदा। हुन चयो त जिते असीं पाण खे कमज़ोर सम्झूं था उते प्राइवेट सेक्टर ऐं खांगी अस्पतालनि सां गॾिजी अवाम खे सिहत जूं घुरिबल सहूलतूं फराहम करे रहिया आहियूं। त सखर टंडो मोहम्मद खान ऐं सेवण 2017 में ऐं नवाब शाह मीरपुर ख़ासि 2018 में कंप्लीट करे असां इहो इंश्योर कंदासीं त असां जेको इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे उनखे पूरो करे सघूं। वधीक चयो त सिंध में पीपल्स पार्टी 1970 ईस्वी खां अवाम जी हिमायत याफ़्ता पार्टी आहे। असां आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरपरस्ती में अवाम की खिदमत करे रहिया। सिंध के लोगों ने हमेशा पीपल्स पार्टी को इलेक्ट किया है और इंशाल्लाह ताला जो खिदमत हम आपकी सरपरस्ती में सिंध के लोगों की कर रहे हैं। तकरीब खां अॻु पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिविल अस्पताल भरिसां क़ाइमु कयल NICVD सेंटर जो इफ्तिताह कयो। उन मौके ते सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़ो, घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल, सेहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर मेंद्रो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कैमरामैन मसूद अबड़ो सां गॾु अली गुरामाणी, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।